बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग वॉइस इट विद KTN न्यूज़। आऊं लैला निसार। नाज़रीन, अॼु के प्रोग्राम में तमाम अहम इशू असी हाईलाइट करण वारा आहियूं, जी त हिन वक्त मुल्क में सियासी ऐं उन खां अलावा मुआशी हवाले सां भी मुल्क के चैलेंजेस जो सामू करणो पियो। पर गॾोगॾु हिकु अहिड़ो चैलेंज भी आहे, वॾे में वॾो चैलेंज हिन वक्त दुनिया जेको ग्लोबली एक चैलेंज थी वियो आहे, जंहिंखे असीं माहौलियात जो चैलेंज चऊं पिया, जंहिंखे मौसमियाती तब्दीली जो चैलेंज चयो वञे पियो। पर अफ़सोस ऐं बदकिस्मती सां असांजूं रिजीम्स हुजनि, हुकूमतूं हुजनि, इन चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ जेको आहे अलाए कहिड़े क़िस्म जा रीज़न्स ॾींदियूं अचनि पियूं सदियुनि खां, बजाए इन जे जो इन चैलेंज जे लाइ तयारु रहिजे, ज़हनी तौर ते पंहिंजूं तयारियूं कजनि ऐं जेको आहे उनखे सही सां मुंहुं ॾिजे। इहो करण जे बजाए हू जेको आहे ब्लेम गेम खेॾनि था। इन जो वॾे में वॾो मिसाल पाणीअ जी खोट आहे। इते यकीनन इहा सम्झण वारी ॻाल्हि आहे, अंडरस्टैंडेबल ऐं एक्सेप्टेबल ॻाल्हि आहे त पाणीअ जी जेकी जो संगीन बहरान आहे, न सिर्फ़ु सिंध में पर समूरे पाकिस्तान में, उन जो सबबु हिकु माहौलियाती तब्दीली बि आहे। पर उन सां गॾोगॾु वाटर गवर्नेंस जेका हुजे थी या हुकूमतूं जे हवाले सां इन मसइले खे गवर्न कनि थियूं या हल कनि थियूं, शायदि उते का कोताही आहे। यकीनन इहो बि असीं क़बूल कयूं था त किथे न किथे पाणी चोरी बि थिए पियो ऐं सही सां जेको आहे रेगुलेशन न आहे या इरिगेशन सिस्टम जेको आहे असांजो पुअर आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि क़ाबिल क़बूल आहिनि, पर असां पंहिंजी तयारी केतिरी मज़बूत रखूं था। सो अॼोके प्रोग्राम में असीं इहो सवाल उथारींदासीं ऐं असांजो पैनल बि तमामु ज़बरदस्त आहे। उन्हनि खां पुछंदासीं त असीं हेतिरे जदीद दौर में जेको आहे दाख़िल थी चुका आहियूं, त छा माहौलियाती तब्दीली, मौसमियाती तब्दीली सां विढ़ण जे लाइ असां वटि के मॉडर्न सॉल्यूशन्स न आहिनि, को हल न आहे जो इहा ॻाल्हि जेको आहे गवर्नमेंट ताईं बि पहुची वञे त उहे बि इन सॉल्यूशन ते कम करे, या असांजा एक्सपर्ट्स खां जेके असांजा स्टेक होल्डर्स हुजनि था, उहे कुझु सलाह मशवरो वठनि ई नथा। या असांजी जेकी रिजीम्स आहिनि, हुकूमतूं आहिनि, उहे स्टेक होल्डर्स सां सलाह मशवरो कनि ई नथियूं अहिड़े वॾे क़िस्म जे चैलेंज जे बारे में। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था। पंहिंजे महिमान जो तारुफ़ मां सां कराईंदी बि हलनि त मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे असिस्टेंट प्रोफेसर आहिनि डॉक्टर वकार अली। डॉक्टर साहब, वेलकम टू द शो। वॾी महिरबानी तव्हां टाइम कढियो। डॉक्टर साहब असिस्टेंट प्रोफेसर आहिनि कराची यूनिवर्सिटी में एनवायरमेंटल स्टडीज़ जा। उन खां अलावा हू हुते एयर नॉइज़ पोल्यूशन, एनवायरमेंटल केमिस्ट्री, वाइल्ड लाइफ ऐं उन सां वेटलैंड्स मैनेजमेंट जो बि हू हुते पढ़ाइनि था। सो उन बाबति बि असीं वेटलैंड्स जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं त वेटलैंड्स छा हुजनि थियूं ऐं पाणी जे हवाले सां असांजी कीअं मदद करे सघनि थियूं पाणी स्टोर करण जे हवाले सां। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते सीनियर साफ़ी आहिनि इस्लामाबाद खां नवीद अहमद साहब। नवीद साहब अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया टाइम निकालने के लिए। आपसे भी हम गुफ्तगू करेंगे क्लाइमेट चेंज के हवाले से कि हमारी हुकूमत और हम जो है बतौर शहरी कितने हद तक जो है वो मेंटली प्रिपेयर्ड होते हैं इस तरह के चैलेंज का सामना करने के लिए। ऐं टे तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे अल्ताफ़ शेख साहब, जेके हिकु इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां ताल्लुक़ रखनि था, WWF जंहिंखे चऊं पिया। उन्हनि सां बि असीं ॻाल्हि कंदासीं त आख़िर क्लाइमेट चेंज जहिड़े चैलेंज खे असीं मुंहुं ॾियण जे लाइ तयारु छो न आहियूं। सो शुरूआत जेकी आहे ऐं प्रोफेसर साहब खां कंदसि पंहिंजे तमामु पैनलिस्ट जी इजाज़त खां। त डॉक्टर वकार, अव्हां जी तरफ़ां हुजणु चाहींदसि क्लाइमेट चेंज, माहौलियाती मौसमियाती तब्दीली, इन जे लाइ तव्हांखे लॻे थो त असीं प्रिपेयर्ड हुजूं था या इन खे गवर्नमेंट लेवल ते बि सीरियस वरितो पियो वञे? छो त हिन वक़्तु सियासी ऐं मुआशी चैलेंज खां असीं बाद में ॾिसूं त इहो हिकु वॾो चैलेंज आहे जेको असीं पूरो मुल्क इन खे फेस करे पियो। असल में माहौलियात अहिड़ी शइ आहे, माहौल असांजो आहे जेको बि असांजे इर्द गिर्द जेकी शयूं आहे, हवा आहे, पाणी आहे, मटी आहे, ॿी शो कुदरती जेको निज़ाम आहे, हयातियाती निज़ाम आहे, इकोसिस्टम जेके असां चऊं था, फॉरेस्ट ऐं असांजा ॿिया जेको असांजो मरीन इकोसिस्टम ऐं डेज़र्ट इकोसिस्टम आहे, उन में हयातियात ऐं लिविंग बींग्स रहनि था। ऐं असांजे इंसान जो दारोमदार, सॼो इंसान जी सर्वाइवल जो दारोमदार जेको आहे उहो असांजे इर्द गिर्द जेके शयूं आहे, जेकी बायोडाइवर्सिटी आहे, जेके नेचुरल इकोसिस्टम्स आहिनि ऐं जेके इन्वायरमेंट आहे, उन मथे आहे असांजो दारोमदार, असांजी सर्वाइवल जो दारोमदार उन मथे आहे। तो हिन जो डायरेक्ट ताल्लुक़ इंसान जी सिहत से बि आहे। जेको चङो भलो माहौल हूंदो त माण्हू जी सिहत बि भली हूंदी। जेको माण्हू सही माहौल में कोन रहंदो त उनजी सिहत मथे बि असरु पवंदो। ऐं इन जे अलावा जेको बि असांजी लाइफ जो जेका बि असांजा फंक्शन आहे, असांजो कारोबार आहे, हर शइ जेकी आहे उन मथे डिपेंडेंट आहे। तो इन्वायरमेंट अहिड़ी शइ आहे जेको तमामु ज़रूरी शइ आहे जंहिंजो ख़्यालु रखणु तव्हां चयो ज़रूरी पिया त असां पाण उन शइ जे मथां जेको आहे डिपेंडेंट आहियूं। अल्ताफ़ साहब, तव्हांजी तरफ़ अचणु चाहियूं पिया, उहो ई सवाल अव्हां खां बि कंदसि त असां क्लाइमेट चेंज खे, मौसमियाती माहौलियाती तब्दीली खे सीरियस छो न पिया वठूं? थैंक यू लेला फॉर ही अपॉर्चुनिटी ॾियण जे लाइ। तव्हांजी महिरबानी, असां मूंखे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मदू कयो।
इनफैक्ट आउं हाईलाइट करणु चाहींदुसि त क्लाइमेट चेंज खे इहो ज़रूरी आहे त असीं बुनियादी तौर ते जेको मौसमियाती तब्दीली आहे उन जा कारण छा आहिनि उनखे थोरो सम्झूं। ऐं चाहींदुसि त असांजा जेके नाज़रीन आहिनि या जेके असांजा सामाईन आहिनि उहो इन शइ खे ज़रूरु रियलाइज़ कनि ऐं सम्झनि। बुनियादी तौर ते जेको मौसमियाती तब्दीली जंहिंखे असीं चऊं था उहा बुनियादी तौर ते इंसानी जेके सरगर्मियूं आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि मां जेके ग्रीन हाउस गैसिस जो जेको अख़राज थिए थो उहो उन जे करे क्लाइमेट चेंज या मौसमियाती तब्दीली कारण जो मतिलबु सबबु बणिजे थी। उहो कीअं त मिसाल जेका तेज़ी सां जेका सनअती डेवलपमेंट थी रही आहे त सनअतुनि जे अंदरां जेको ग्रीन हाउस गैसिस जो इख़राज आहे उहो बि उन में यकीनन माना कंट्रीब्यूट करे पियो। ऐं ग्रीन हाउस गैसिस जा जेके ॿिया जेके मुख्य ज़रिया आहिनि उहे आहिनि बिजली जो जेको पैदा थियण आहे या सामान जी जेका पैदावार आहे जंहिंमें खुराक आहे या ॿेलनि जी जेका कटाई पई थिए ट्रांसपोर्टेशन असीं यूज़ कयूं पिया इन्हनि सभिनी एक्टिविटीज़ मां जेको ग्रीन हाउस गैसिस जो जेको अख़राज थिए थो उहो माहौल में वञी करे मतिलबु जेकी ख़राबी पैदा करे थो ऐं उन ख़राबीअ जे नतीजे में जेको ग्लोबल वार्मिंग थी थिए ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे पोइ असांजे आबोहवा में तब्दीली थियूं अचनि। त बुनियादी तौर ते जेको मौसमियाती तब्दीली आहे उनजी इहा मेन वजह आहे। हाणे तव्हांजो सुवाल इहो आहे त असीं इनखे प्रायोरिटाइज़ छो कोन पिया कयूं ऐं असां उनखे कंट्रोल करण जे लाइ माना असां छो कोन प्रिपेयर्ड आहियूं। पाकिस्तान जेको आहे दुनिया में 5 नंबर ते मतिलबु उन्हनि मुल्कनि मां आहे जेको 5हों वॾो मुल्क आहे जेको माना क्लाइमेट चेंज जे असरात खां मुतासिर थिए थो ऐं उन जे लाइ असां मुतासिर घणो पिया थियूं असां एतिरो कंट्रीब्यूट न पिया कयूं पर उन जा असर असांजे मथां तमामु घणा आहिनि ऐं उहे न सिर्फ़ु असांजे डेली लाइफ ते आहिनि पर असांजे हर शोबे जे अंदरि मतिलबु क्लाइमेट चेंज जो असर आहे। तव्हां जी अल्ताफ़ साहब त जीअं मां चयो त गाॾियुनि मां निकिरंदड़ धुओं बि असांजी माहौलियात खे ख़राबु करे पियो ऐं ॿियो टेम्परेचर बि त आहे न टेम्परेचर वधे थो त जेको आहे सुक पैदा थिए पई ऐं एॾी ड्राईनेस अचे पई त छा जीअं असीं स्पेसिफिकली पाणीअ जी खोट जी ॻाल्हि कयूं त इहो सबबु चवणु जेको आहे दुरुस्त रहंदो इहो रीज़न ॼण दुरुस्त रहंदो त टेम्परेचर बि उनजे पोयां हिकु सबबु हुजे थो? बिल्कुलु असल में जेके ग्रीन हाउस गैसिस जॾहिं अख़राज थियनि थियूं त उहे ई टेम्परेचर जेको गर्मी पद खे जेको वधाइनि पियूं उहे ग्रीन हाउस गैसिस में वधाइनि। जेकॾहिं असीं फिगर्स जी ॻाल्हि कयूं त तवानाई जो जेको शोबो आहे जंहिंजे अंदरि असीं बिजली वग़ैरह पैदा कयूं पिया त 34% मतिलबु माना ग्रीन हाउस गैसिस में कंट्रीब्यूट करे थो। ज़राअत जो जेको शोबो आहे उन जा जेके ग्रीन हाउस गैसिस आहिनि उहे 22% जी बल्कि मां अञा थोरो पंहिंजे नाज़रीन जे लाइ सवाल खे सिंप्लीफाई कयां। मुंहिंजो पुछण जो मक़सदु इहो आहे त पाणीअ जे खोट जो जेको आहे कनेक्शन माहौलियाती तब्दीली या मौसमियाती तब्दीली सां आहे डायरेक्ट या इनडायरेक्ट? बिल्कुलु आहे। उनजो सबबु इहो आहे उनजो मिसाल ईअं ॾींदुसि तव्हांखे त असां माहौलियाती तब्दीलियुनि जे करे जेको ग्लेशियर जो जेको मेल्टिंग वारो जेको प्रोसेस आहे उहो मुतासिर थियो आहे डिस्टर्ब थियो आहे। त उन सां थिए छा थो त जॾहिं असांखे पाणीअ जी ज़रूरत न आहे तॾहिं मतिलबु असां वटि पाणी घणो अची थो वञे फ्लड जे फॉर्म में ऐं जॾहिं असांखे वरी पाणी जी ज़रूरत आहे मिसाल त असां वटि पाणी कोन्हे। हाणे करंट रिसेंट मिसाल तव्हां ॾिसो सिंध जे अंदरि 60% 52 खां 60% असां वटि पाणीअ जे असां सिंध जे बैराज में शॉर्टेज आहे। सही ॻाल्हि आहे। 60%। हाणे उहो छो आहे ऐं उन जे लाइ तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾिसो त असांजा जेके हारी जेको तबिको आहे जेके असांजा फार्मर्स आहिनि उहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते एतिजाज कनि पिया त असां वटि पाणी कोन्हे। नो डाउट त सिंध जो जाग्राफिकली मतिलबु जियोग्राफिकली अगरि तव्हां ॾिसो त सिंध मतिलबु लोअर राइपेरियन आहे न असां मतिलबु माना इंडस जे मतिलबु पछाड़ीअ ते आहियूं त असां मतिलबु हिकिड़ो त नेचुरली बि सफ़र कयूं पिया छो जो पाणी पहुचंदे देरि थी थिए। अल्ताफ़ साहब हितां वधीक असीं कंटिन्यू कंदासीं बल्कि मां इहो बि तव्हांजे साम्हूं या जेको आहे डॉक्टर साहब जे साम्हूं बि इहो सवाल रखंदसि त जीअं मां हिकु इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त जंहिं वक़्तु असांखे पाणीअ जी ज़रूरत हुजे थी उन वक़्तु या जंहिं मौसम में पाणीअ जी वधि खां वधीक ज़रूरत हुजे थी त उन मौसम में जेको आहे पाणी अवेलेबल न आहे। असां सां सीनियर जर्नलिस्ट बि मौजूदु आहिनि उन्हनि सां पहिरियों थोरो हुकूमत जे हवाले सां ॻाल्हाए वठूं था। नवीद अहमद साहब सीनियर जर्नलिस्ट असां से टेलीफोन लाइन पे मौजूद हैं। नवीद साहब आपने जो है ये बातें सुनी, आई होप आपको समझ आ रही होंगी क्योंकि डिस्कशन हमारा सिंधी में ही हो रहा है।
तो हमारे एक्सपर्ट्स का कहना है कि जब हमें पानी की ज़रूरत होती है तब पानी अवेलेबल नहीं होता है। तो मेरा एक बुनियादी सवाल जो कि मैंने अपने दोनों पैनलिस्ट से भी पूछा, मैं आपसे भी पूछना चाहूँगी कि हमारी जो रिजीम्स हैं, जो हुकूमतें हैं, वो इस चैलेंज को कितना प्रायोरिटाइज़ करती हैं? सियासी मुआशी हवाले से तो एक चैलेंज का सामना ऑलरेडी है पाकिस्तान को, लेकिन व्हाट अबाउट क्लाइमेट चेंज? व्हाई आरंट दे प्रायोरिटाइजिंग इट? देखिए, हुकूमतें जो है वो अपने तौर पे जो है सिर्फ ये कह सकते हैं कि बयानबाजी और तकारीर की हद तक तो जरूर काम करती हैं और बयानबाजी ही करती हैं, अमली तौर पर कुछ भी नजर नहीं आता। जिस तरह आपके दीगर मेरे मौजूद पैनलिस्ट ने बात की कि हमें पानी की जरूरत और पानी की कमी मुसलसल होती जा रही है, तो जिस वक्त हमारे पास पानी होता है तो हम उसको स्टोर क्यों नहीं करते? बिल्कुल, आज हम इसी पे बात करेंगे कि व्हाई डोंट वी हैव एनी मॉडर्न सॉल्यूशन? मॉडर्न सॉल्यूशन कई मरतबा आया, मुख्तलिफ इदारे बैठे हैं, पाकिस्तान में बैठे हैं, इंटरनेशनल इदारे हैं, उन्होंने भी पाकिस्तान के लिए रिसर्च की। सबका कहना रहता है कि पाकिस्तान अपने पानी को स्टोर करे ताकि उस दौर में अभी हम जिन दिनों में हम इस वक्त गुजर रहे हैं, इस वक्त पानी की जितनी किल्लत का हमें सामना है, खुसूसन जो है बलूचिस्तान और सिंध के इलाकों में, तो उन सब जगहों पर अगर ये डैम बना लिए जाते हैं उस दौर में जिस वक्त बारिशें हो रही थी और पानी हमारे पास इजाफी था जिसको हम समंदर में बहा रहे हैं, लाखों लीटर पानी हर साल समंदर में बहा देते, जाया कर देते हैं। अच्छा, तो अगर उस पानी अच्छा, जाया होने पे और स्टोर करने पे भी हम बात करेंगे, सॉल्यूशन की तरफ भी आएंगे, लेकिन उससे पहले आप जरा हुकूमत की प्रायोरिटीज़ पे अपना तज्जिया दीजिएगा कि वो इस चीज़ को कितना प्रायोरिटाइज़ कर रहे हैं। क्योंकि जैसे हमने देखा कि वो सबसे ज़्यादा इस चीज़ में इंटरेस्टेड होते हैं कि एक दूसरे की कुर्सी से हटाने में, बजाय कि वो इन मसलों की तरफ ध्यान दें। तो वो क्यों नहीं आते हैं इस तरफ? और अभी जैसे पानी का संगीन बहरान जो है वो पूरे ना सिर्फ सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में चल रहा है, लेकिन हम रोज़ाना देखते हैं कि कल पानी आ जाएगा, परसों आ जाएगा, हफ्ते के बाद आ जाएगा, डेडलाइंस के ऊपर डेडलाइंस मिलती हैं ना, वो सॉल्यूशंस की बात करते हैं, सिर्फ ब्लेम गेम चल रहा होता है। व्हाई इज दैट सो? बिल्कुल ऐसा ही है, क्योंकि हुकूमतों को जो है वो अभी हमारे यहाँ जो सूरत हाल इस वक्त चल रही है इन दिनों में आप लें तो उनको इस चीज़ से फुर्सत नहीं है कि किसने किसको हटाना है, किसने किसको बेइज्जत करना है। उन्होंने किसी ने भी मुल्क के लिए नहीं सोचा, कोई इस तरफ आ ही नहीं रहा। मतलब मौसमियाती तब्दीली को, ग्लोबल वार्मिंग जो चेंज हो रहा है सारा कुछ, उसको कोई हुकूमत भी अहमियत नहीं दे रही। सिर्फ ऐलान ही किए जाते हैं, लेकिन इस तरफ कोई भी नहीं आ रहा, कोई तवज्जो नहीं दे रहा। जब पानी सबसे ऊंचा होता है तो बस वो इमदाद, या जो हमारी प्रीवियस हुकूमत, साबिका हुकूमत जो है वो 1 बिलियन ट्रीज का एक प्रोजेक्ट लाई थी, क्या उससे कोई फायदा हुआ क्लाइमेट को, हमारी माहौलियात को? 1 बिलियन ट्रीज कहाँ है? तो 1 बिलियन ट्रीज कहाँ गए? अगर 1 बिलियन ट्रीज का एक पैकेज था, बिल्कुल था, ऐलान भी किया था, स्टार्ट भी हुआ था, लेकिन वो स्टार्ट होने के बाद खत्म हुआ तो 1 बिलियन ट्रीज नजर नहीं आ रहे हैं। सही बात है, ठीक है, सही। अच्छा, एक और चीज़ जो है, असा डॉक्टर वकार जी तरफ वनूं था, आपकी तरफ मैं दोबारा आऊँगी नवीद साहब, हम फिर से इस तरह से बात करेंगे और सॉल्यूशन पे भी बात करेंगे। डॉक्टर साहब, अल्ताफ़ साहब एक इंपॉर्टेंट गाल कही तो जॾहिं पानी की ज़रूरत हो थी, जे मौसम में पानी की ज़रूरत हो थी, उन में पानी जो अवेलेबल ना है, इतने कोताही असीं डायरेक्ट माहौलियात के सिर्फ ब्लेम कयूं उन ते इल्ज़ाम हणूं, या असांजी पंहिंजी भी कोताही अचे पई? असल में 2-3 शयूं आहे। पानी जो निज़ाम खे पाण खे पहिरीं सम्झण जी ज़रूरत आहे। पानी जो स्टॉक, पानी जो अवेलेबिलिटी असां वटि घणी आहे, केतिरी पानी जी अवेलेबिलिटी आहे, कीअं असां ख़र्च कयूं था, तो 2 शयूं आहे न। पानी आहे घणो, केतिरो पानी आहे, केतिरो असां ख़र्च कयूं था। पानी असां वटि जेतिरो आहे 140 मिलियन एकड़ फीट सालाना पानी जो फ्लो जेको पाकिस्तानी रिवर्स जे अंदरि पानी जो जेको फ्लो आहे 140 मिलियन एकड़ फीट है, ठीकु आहे। इन मां तक़रीबन 96% या तक़रीबन 95% असां ख़र्च कयूं था। ही वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे, ही फिगर्स वर्ल्ड बैंक जा फिगर्स आहिनि। पाकिस्तान वन ऑफ दी वर्ल्ड्स मोस्ट वाटर इंटेंस एग्रीकल्चर कंट्री आहे। मिसाल 95 या 96% पानी असां जो आहे वो एग्रीकल्चर में वञे थो। सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे। बाक़ी जेको थोरो वो वेस्ट कोन पियो, पर वो वेस्ट कोन थींदो आहे, उहो वञे थो एग्रीकल्चर में। एग्रीकल्चर में असां इलाही छो त इहो तासुर बि ॾिनो वेंदो आहे त एतिरो पानी असां एग्रीकल्चर खे ॾियूं पिया, बजाए उनखे स्टोर कयूं। एग्रीकल्चर खे जेतिरो, जीअं असांजो पानी जो इरिगेशन जो सिस्टम आहे इलाही फरसूदा ऐं ओल्ड सिस्टम आहे, इन सिस्टम खे मॉडर्नाइज़ करणु खपे। 2 शयूं आहे, हिकिड़ो आहे स्टोरेज, ॿी शइ आहे ख़र्चो। ठीकु आहे। ख़र्चो जेको आहे उहो असांजो इलाही थिए पियो आहे। असां जीअं अगरि पानी जे इस्तेमाल खे घटायूं, वाटर एफिशिएंट इरिगेशन जो सिस्टम असां लॻायूं, तो पोइ छा थींदो कि जीअं असांजो इस्तेमालु आहे उहो घटिजी वेंदो। जीअं इस्तेमालु घटिजी वेंदो तो असांजो स्टोरेज, हाणे स्टोरेज आहे हिकिड़े महीने जो तक़रीबन स्टोरेज आहे, 30 to 35 डेज़ जो स्टोरेज असां वटि आहे। जेतिरा असां वटि डैम जेका आहे उहो 30 to 35 डेज़ जो पानी स्टोर करी सघनि था। जीअं अगरि असां ख़र्चे खे घटाए वञे तो पोइ छा थींदो, तो जेको स्टोरेज 35 डेज़ जो आहे उहो वधी वेंदो,
मिसाल 30 या 35 डेज़ जो स्टोरेज आहे 50 डेज़ 60 डेज़ ताईं हली वेंदो। जीअं अगरि असां पाणी के जे इस्तेमाल खे असां जीअं अगरि एफिशिएंट करे छॾियूं, वाटर एफिशिएंट एग्रीकल्चर जे तरफ़ां असां वञूं त बजाए कि असां वञूं डैम मथे, डैम जो एतिरो ख़र्चो डैम जेतिरो आहे उन सां तमामु घटि ख़र्चे में असां पंहिंजे एग्रीकल्चर सिस्टम खे इरीगेशन सिस्टम खे असां मॉडर्नाइज़ करे छॾियूं। तो जीअं इरीगेशन सिस्टम मॉडर्नाइज़ थी वेंदो तो पाणी जो ख़र्चो जेको आहे घटिजी वेंदो। सही आहे। अच्छा अल्ताफ़ साहब, इरीगेशन सिस्टम जे लाइ चवनि पिया त मॉडर्नाइज़ न आहे, बल्कि काफ़िनि शयुनि में जेको आहे पाणीअ जे निज़ाम जे हवाले सां, स्टोरेज जे हवाले सां मॉडर्नाइज़ेशन नज़र न पई अचे। ईअं छो आहे? छा इरीगेशन सिस्टम खे मॉडर्नाइज़ करण का एॾी ॾुखी ॻाल्हि आहे? ऐं ॿियो इहो बि ॿुधाइजो त पाणीअ जी खोट खे डायरेक्ट जेको आहे माहौलियात ते ब्लेम करणु, छा इहो दुरुस्त ॻाल्हि आहे जीअं गवर्नमेंट हाणे करे पई? थैंक यू वंस अगेन। जी जी महिरबानी अल्ताफ़ जी साहब, जी प्लीज़ जवाब ॾिजो। आउं डॉक्टर वकास साहब सां मुतफ़िक़ आहियां ऐं उन में आउं एड करणु चाहींदुसि त बिल्कुलु वकास साहब जीअं चयो त पाकिस्तान जे अंदरि 80% जेको पाणी आहे उहो एग्रीकल्चर सेक्टर जे अंदरि यूज़ थिए पियो ऐं बदकिस्मती सां पाकिस्तान मतिलबु दुनिया में ईअं आहे त पाणी जो जेको आहे सो अंडर प्राइस्ड आहे, उनजी वैल्यू असीं माण्हू नथा उनखे सम्झूं, छो जो उहो फ्री ऑफ कास्ट असांखे मिले थो। त उनजो जेको 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 वेस्टेज आहे उहो तमामु घणो आहे ऐं उनजी साॻी ॻाल्हि उहा ई आउं रिपीट कोन कंदुसि। वकार साहिब जीअं चयो त असां जूं जेके एग्रीकल्चरल प्रैक्टिसिस आहिनि उहे एतिरियूं इफिशिएंट न आहिनि। त इहो अगेन आउं इन ते जेका ॻाल्हि कंदुसि त इहो वाटर मैनेजमेंट ऐं वाटर गवर्नेंस जो इशू आहे ऐं उन जे लाइ हींअर जेका करंट सिचुएशन आहे असांजे पाणीअ जी ओवरऑल ग्लोबली ऐं जेका पाकिस्तान में, त उन हवाले सां इहो तमामु इम्परेटिव आहे त असीं पंहिंजे एग्रीकल्चर प्रैक्टिसिस खे with the introduction of technology and with the अच्छा एग्रीकल्चर प्रैक्टिसिस मां छा मुराद आहे तव्हांजी, जेकर ॾिसंदड़नि खे थोरो सम्झाए सघो त उहे एतिरो? हाणे उन जो प्रैक्टिसिस जो मक़सदु इहो आहे त असां वटि हिस्टोरिकली ॾिसो त असां जा जेके फार्मर्स आहिनि उहे ट्रेडिशनल प्रैक्टिसिस जे थ्रू पंहिंजी कल्टिवेशन कनि था, जंहिंजे अंदरि पाणीअ जो बेतहाशा इस्तेमालु थिए थो, फ्लडिंग थिए थी। पर हींअर असां WWF गवर्नमेंट सां गॾिजी करे कुझु प्रोजेक्ट्स अहिड़ा कया आहिनि जंहिंजे अंदरि असीं बेटर मैनेजमेंट प्रैक्टिसिस ऑफ एग्रीकल्चर इंट्रोड्यूस कयूं आहिनि। उन जे अंदरि पाणीअ जो वाइज़ इस्तेमालु थिए थो, जंहिंजे अंदरि तव्हां ड्रिप इरीगेशन जो कॉन्सेप्ट आहे, उन ड्रिप इरीगेशन खे असीं इंट्रोड्यूस कयो आहे। उन ड्रिप इरीगेशन जे थ्रू जेको पाणीअ जो जेको इस्तेमालु आहे उहो एतिरो वाइज़ थी वञे थो जो जेका क्रॉप खे जेतिरी ज़रूरत आहे उहो ओतिरो उनखे पाणी मिले थो, बाक़ी पाणी बची थो वञे। अनलाइक के तव्हां फ्लडिंग करे छॾियो पंहिंजे बनियुनि खे या पंहिंजे ज़मीनुनि खे ऐं पोइ उहो तव्हांजो पाणी ज़ाया थिए, त इहो हिकिड़ो वॾो फैक्ट आहे ऐं इहो हिकिड़ो वॾो वाटर मैनेजमेंट जो इशू आहे। पर हाणे असां बीइंग एन NGO को बि प्रोजेक्ट कयूं था त उहो डेमो त ॾेई सघूं था पॉलिसी मेकर्स खे, गवर्नमेंट खे हिकिड़ी सक्सेस त ॾेखारे सघूं था, पर अगेन उनखे स्केल ते खणी वञण जे लाइ रियासत जी ज़िमेदारी आहे। असीं सम्झूं था उहे रिस्पेक्टिव जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे उनखे अॻियां उन एजेंडा खे कैरी फॉरवर्ड कनि ऐं अच्छा यानी गवर्नमेंट खे प्लान्स बि मिलंदा रहनि पिया। तव्हां जीअं चयो था त पॉलिसी मेकर्स खे तव्हां पंहिंजूं स्ट्रेटजीज़, जीअं अवांजी हिकु इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन आहे यकीनन, तव्हां उहे प्लान्स जेके आहियो उहे पेश कंदा रहिया आहियो, पर उन बावजूद बि अव्हांखे उन्हनि प्लान्स ते कमु थींदे नज़र न पियो अचे? न असां आउं ईअं न चवंदुसि त कमु थींदे नज़र न पियो अचे। अच्छा कहिड़ो कमु थियो आहे इहो असांखे थोरो क्लियर बि कजो, जीअं थोरो सम्झ में बि अचे त तव्हां कहिड़ा प्लान्स जेके आहिनि ॾिना पॉलिसी मेकर्स खे माहौलियात जे हवाले सां या स्पेसिफिकली पाणी जे स्टोरेज जे हवाले सां जिते कमु थियो हुजे। जी जी असीं एप्रिशिएट कयूं था ख़ासि तौर ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे, सिंध जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे ऐं पंजाब जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे, ऐं हाणे रिसेंटली असीं बलोचिस्तान जे एग्रीकल्चर डिपार्टमेंट सां बि कमु शुरू कयो आहे। उन जे अंदरि इहो आहे त असीं फार्मर्स खे तक़रीबन कोई 2 लख खां वधीक जा जेके फार्मर्स आहिनि उन्हनि खे असीं ट्रेंड कयो आहे बेटर कॉटन इनिशिएटिव जे तहत, त ताकी हू बेटर कॉटन प्रोड्यूस कनि ऐं उनमें उनजे अंदरि ऑर्गेनिक कॉटन बि हू प्रोड्यूस, ऐं ऑर्गेनिक कॉटन जी मक़सदु इहो आहे त अहिड़ी कॉटन
जेका जंहिंजे अंदरि पेस्टिसाइड जो को बि इस्तेमालु नाहे थियो ऐं उन जे अंदरि पाणीअ जो एफिशिएंट यूज़ थियो आहे त उहा सॼी सर्टिफिकेशन थिए थी A to Z। उन खां पोइ उहे सर्टिफाइड थियनि था ऐं उन खां पोइ जेके इंटरनेशनल ब्रांड्स आहिनि उन ऑर्गेनिक काटन खे बाए कनि थियूं, जंहिंजे अंदरि असांजे पाकिस्तान में काफ़ी सारा टेक्सटाइल मिलूं आहिनि, जंहिंजे अंदरि आर्टिस्टिक मिलीनियर आहे, गुल अहमद आहे या सूरती आहे। त इहे अच्छा, कॉटन जे हवाले सां मां हारनि खे जेको आहे ट्रेनिंग ॾिनी, पाणीअ जे हवाले सां अल्ताफ़ साहब? पाणी जे हवाले सां त कीअं उनखे माना पाणी खे रिड्यूस कजे ऐं उनजी कीअं जिते पाणी 5 दॿा हुया या 4 दॿा हुया त उन्हनि खे पाणीअ खे घटाए करे असां उहे कीअं 3 पाणी खणी था अचूं या 4 पाणी खणी था अचूं। तो इहा ट्रेनिंग तव्हां हारनि खे ॾिनी? हारनि खे ॾिनी ऐं असांजे मतिलबु साउथ पंजाब ऐं असांजे अपर सिंध जे अंदरि तक़रीबन कोई 2 लख खां मथे जेके फार्मर्स आहिनि उहे असां वटि रजिस्टर्ड आहिनि ऐं उहे ट्रेंड आहिनि ऑन बेटर मैनेजमेंट। अच्छा, हारनि खे ट्रेनिंग ॾियण जे हिसाब सां तव्हांखे गवर्नमेंट केतिरो पेश नज़र अचे पई? इहो सॼो कमु असीं गवर्नमेंट जे थ्रू ई कयो आहे। अच्छा, त तव्हां माना हींअर इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे त गवर्नमेंट कमु जेकॾहिं को सुठो करे बि अची त उहो उनखे पब्लिक ताईं मतिलबु बिल्कुलु ॾिसो हाणे इहा कंहिंखे ख़बर हूंदी त भई फार्मर्स खे हारनि खे बि जेको आहे ट्रेनिंग मिले पई सिंध में, या तव्हां सिंध में ई ॾिनी आहे? सिंध में ऐं साउथ पंजाब में। हा, त ॾिसो अहिड़ियूं शयूं वाक़ई में पब्लिक थियणु खपनि, सही ॻाल्हि आहे, पब्लिक थियणु खपनि। त इहो बि असीं गवर्नमेंट सां इन ते बि कमु कयूं पिया त जेको गवर्नमेंट कमु करे पई त उहो उनखे उन तरीक़े सां हाईलाइट बि थियणु खपे ताकी माण्हुनि में आगाही अचे, छो जो असल में आहे सेंसिटाइज़ेशन जो ऐं अवेयरनेस जो मसइलो। जेसिताईं असीं एज़ अ नेशन एज़ अ क़ौम जेसिताईं असीं इन शइ खे रियलाइज़ न कंदासीं त ही जेका माहौलियाती तब्दीली आहे इहा हिकु वॾी हक़ीक़त आहे। सही, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, नवीद साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। नवीद साहब, इंसानी बका जे लाइ पर इंसानी नवीद साहब, जिस तरह से अल्ताफ साहब फरमा रहे थे कि ऐसा भी नहीं है कि कुछ हो ही नहीं रहा, अब जैसे वो कह रहे थे कि सिंध हो या साउथ पंजाब हो जहाँ पे पानी की कमी है, तो वहाँ पे ये लोग जो हैं फार्मर्स को ट्रेनिंग भी देते हैं किसानों को, लेकिन इस तरह की चीज़ें हाईलाइट इतना होती नहीं है, तो तभी जो चीज़ जाहिर सी बात है जिसकी कमी होगी उस पर बंदा ज़्यादा चिल्लाएगा। तो दूसरी बात आप ये बताइएगा कि सिंध और पंजाब जो है वो बरसों से पानी के मामले पे लड़ते हुए आ रहे हैं, आप किसकी कोताही समझते हैं, किसके साथ नाइंसाफ़ी हो रही है? क्या जो 1991 का अकॉर्ड है वाकई में उसके अकॉर्डिंगली पानी की डिस्ट्रीब्यूशन नहीं हो रही है, उसके अकॉर्डिंगली शेयर नहीं मिल रहा? जी बिल्कुल ऐसा ही है। पानी के हवाले से जो है वो सिंध जो है वो हमेशा से जो है वो पंजाब की तरफ से जो है उसको शिकायत रही है, और ये शिकायत किसी हद तक जायज भी होती है क्योंकि सिंध को उसके हिस्से का पूरा पानी नहीं दिया जाता। क्योंकि सिंध के इलाके में पानी पहुंचता है सबसे आखिर, तो अगर आप पानी का एक डिस्ट्रीब्यूशन, हाँ, क्योंकि वो टेल पे है, सही बात है, सिंध टेल पे है। टेल के एरियाज में हमारे यहाँ बदकिस्मती ये है कि हर चीज को जो है वो सियासत की नजर कर दिया जाता है। यानी पानी की तकसीम जो उसको भी अगर आप देखें तो उसमें भी कहीं ना कहीं सियासत बीच में आ रही है। अच्छा, आप समझ रहे हैं पानी के मामले पे भी कहीं ना कहीं सियासत जरूर हो रही है। हमारे यहाँ तो क्योंकि इसकी एक सियासत और दूसरा कि इसकी हसासियत का अंदाजा मतलब होता जरूर है, लेकिन उसको वो इतना जो है उसको इतना यूज वो नहीं करते, समझते नहीं है कि कितना हसास मामला है कि पानी की कमी जो है वो हमारे लिए कितना नुकसानदेह होगी और आगे चल के इसके असरात हम पर क्या क्या पड़ेंगे। अच्छा, अभी रिसेंटली जो है वाटर रिसोर्स मिनिस्टर खुर्शीद शाह साहब ने एक बयान दिया कि सिंध का जो पानी है 10,000 क्यूसेक्स वो चोरी हो रहा है। अगर सिंध को 10,000 क्यूसेक्स पानी भी मिल जाए तो 70 to 80% सिंध के पानी की चोरी का मामला जो है वो हल हो सकता है। आप क्या तज्जिया देंगे इस पे अपना? देखें उनकी बात, क्या वाकई में सिर्फ चोरी हो रहा है उस चीज पे हम लोग डाल दें, अगर वो बस हिस्सा मिल जाए तो देन द होल प्रॉब्लम इज गोइंग टू बी सॉल्व्ड? अगर खुर्शीद शाह साहब भी समझते हैं और मतलब जहाँ तक किसी हद तक हकीकत भी है कि पानी चोरी होती है कोई नहीं, लेकिन क्यों खुर्शीद शाह साहब जो है वो उस पानी की चोरी को नहीं रोक पा रहे? बिल्कुल, ये आपने बहुत वैलिड पॉइंट उठाया। सही, उनको खुद भी तो इस पे अमल करना है कि जो चीज उनके सामने आ रही है, जिस बात की जो बात वो कर रहे हैं कि पानी चोरी हो रहा है, तो पानी की चोरी रोके वो खुद। तो बात सिर्फ ये कि पानी बिल्कुल चोरी होता है और पानी की चोरी मुकम्मल तौर पर तो खत्म नहीं की जा सकती, लेकिन इसको किसी हद तक रोका जा सकता है। लेकिन वही है कि जहाँ ये आपने एक बहुत वैलिड पॉइंट उठाई है कि अगर वो कह रहे हैं कि पानी चोरी इतना चोरी हो रहा है, नंबर भी दे रहे हैं, उसको रोका जाए तो ये हो सकता है, तो आपने बजाय एक सवाल उठाया तो आप उसको रोक क्यों नहीं रहे हैं? ये जब हम इस प्रोग्राम के दौरान कोई हुकूमत से ज्वाइन करेगा तो वी आर डेफिनेटली गोइंग टू पुट दिस क्वेश्चन। डॉक्टर वकार, तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदसि आऊं, तव्हां बि कॉमेंट करे वठिजो त ही जेको मामिलो आहे, मां वरी तव्हां खां इहो पुछणु ऐं सम्झणु चाहींदसि त पाणी जी चोरी
चोरी ते असीं विझी छॾियूं, माहौलियात ते विझी छॾियूं या गवर्नेंस ते विझूं? असल में ऐं ॿियो तव्हां निज़ाम जी सुठी ॻाल्हि कई, बल्कि इन ते तव्हां कंसाइज़ली कॉमेंट कजो। हाणे हिन जी सॉल्यूशन्स जी तरफ़ असीं अचूं था त पाणीअ खे स्टोर कीअं कयूं ऐं वेस्ट करण खां जेको आहे कीअं बचायूं? जी अगर तव्हां इजाज़त ॾियो त मां कराची शहर जो थोरो मसइलो बि बयानु श्योर कयां। श्योर, जीअं प्लीज़ अगरि प्लीज़। मिसाल कराची शहर आहे, कराची बि सिंध जो शहर आहे, छो न असीं जेको आहे उनखे पंहिंजे प्रोग्राम्स में रखंदासीं, व्हाई नॉट? दारुल खिलाफ़ा आहे सिंध जो, ऐं सभ खां पाकिस्तान जो सभ खां मेट्रोपॉलिटन सिटी आहे, वॾो हब शहर आहे आहे, इकोनॉमी जो। ऐं आबादी जेकी आहे तक़रीबन 3-3.5 करोड़ जेतिरी आबादी सही आहे आहे। इन जी। ऐं पाणी जी जेके पाणी जी सप्लाई आहे ऐं उहो पाणी जेको चोरी थिए थो, तव्हां पाणी जी चोरी जी ॻाल्हि कई त तक़रीबन 40% पाणी जेको आहे सिंध जो, कराची शहर जो, उहो चोरी थिए पियो आहे। 600 मिलियन गैलन डेली जो पाणी जो सप्लाई आहे, पर हुन में 40% पाणी जेको आहे उहो टैंकर माफ़िया जेका खणी वञे जी, टैंकर माफ़िया। ऐं उन जो वॾे मां वॾो मसइलो इहो आहे त जेको शहर जी वाटर जो डिस्ट्रीब्यूशन आहे उहो सही कोन आहे। जीअं हाणे असांजो आख़िरी जेको प्रोजेक्ट हुयो कराची शहर जे अंदरि पाणी जी सप्लाई जो, उहो हुयो K3 प्रोजेक्ट जेको कंप्लीट थियो आहे। K4 प्रोजेक्ट अञा इल्तिवा जो शिकार आहे, तक़रीबन 15 इयर्स थी वियो, 15 साल तक़रीबन अंदाज़न थी विया। तो हाणे जेको K3 प्रोजेक्ट जेको नेमतुल्ला ख़ान साहिबु जेको कयो हो, 100 मिलियन गैलन पाणी जेको आहे आख़िरी हो प्रोजेक्ट हुयो, उन खां पोइ जेको आहे तमामु ज़रूरत आहे कराची शहर जा माण्हू अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जॾहिं हफ़्ते में हिकिड़ी दफ़ा पाणी ईंदो आहे या 2 हफ़्ते में हिकिड़ी दफ़ा पाणी ईंदो आहे, तो इलाही मसइलो पाणी जो कराची शहर जे अंदरि इलाही वधी पियो आहे। ऐं जीअं अगरि असां नेशनल लेवल ते पाणी खे मैनेज कोन करे सघां थो, तो कराची शहर माने हिकिड़ो वॾो शहर आहे, इन जे शहरी पैमान इन लेवल ते जीअं अगरि असां हिकिड़ी शइ खे मैनेज करे सघूं तो एतिरी वॾी आबादी आहे, उनखे पाणी सही मिली वेंदो। अच्छा डॉक्टर साहब, हिकु असांखे ॻाल्हि ॿुधायो, असांजे ॾिसंदड़नि खे बि, असां घर में पाणी स्टोर करे सघूं था? जी बिल्कुलु। कीअं करे सघूं पिया? घर में वाटर टैंक्स हूंदा आहिनि, त पोइ इन शइ खे असां एतिरो हाईलाइट थींदे न पिया ॾिसूं त पाण असां हिकु हिकु घर जे करे इन शइ में अॻिते अचे, जीअं त इहो बि चयो वञे पियो त 2025 ताईं पाणीअ जो जेको बहिरान आहे उहो वधीक संगीन थियण वारो आहे, वाटर क्राइसिस अञा वधण वारो आहे। त असीं हिकु घर जेकॾहिं पाणीअ जे हवाले सां हू स्टोर करे त कीअं करे? अदी मसइलो इहो आहे त पाणी जॾहिं ईंदो तॾहिं तव्हां स्टोर कंदो न। पाणी कोन ईंदो हफ़्ते में, जीअं जिते हिकिड़ी दफ़ा हफ़्ते में 2 हफ़्ते में हिकिड़ी दफ़ा पाणी ईंदो आहे, तो कीअं स्टोर कंदो? तो उहो स्टोर कोन थी सघे थो। डैम्स जे हवाले सां डैम्स में मतिलबु थिए त पोइ बिल्कुलु जीअं असां कराची शहर जे लाइ या वॾा जेका शहर आहिनि उन जे लाइ सेपरेट स्टोरेज असां ठाहियूं। मिसाल आहे अंग्रेज़नि जे दौर में हीअ हाले जी लेक जेकी आहे, हाले जी ढंढ जेकी आहे, उहो अंग्रेज़नि जे दौर में ठही। उहो पहिरीं नेचुरल लेक हुई, पर उहो नंढी लेक हुई, तो उनखे उहो वधायो, उहो सेटिंग करे उनखे जेको हाणे तव्हां जीअं अगरि मैप ते ॾिसंदो उहो बिल्कुलु चौकोर उनजो शेप आहे, चौकोर शेप ईअं आहे त उहो अंग्रेज़नि जे दौर में उनजी दीवारूं ठाहे करे उनखे हिकिड़े कराची शहर जे लाइ स्टोरेज जी ठारायो। सही। मां जेको आहे फाइनल जेको आहे कॉमेंट वठंदमि पंहिंजे पैनलिस्ट खां, त मॉडर्न सॉल्यूशन हिकु प्रॉपर हल जेको आहे छा निकिरी सघे पियो? अल्ताफ़ साहब कंसाइज़ली कॉमेंट कजो त असीं माहौलियाती हवाले सां कीअं तयारु रही सघूं था, ऐं ख़ासि करे पाणीअ जे हवाले सां कहिड़ो अहिड़ा मॉडर्न सॉल्यूशन या स्ट्रेटजीज़ हुजनि जेके असांखे बचाए सघनि था या पाणी स्टोर करण में मदद करे सघनि था? कंसाइज़ली कॉमेंट कजो प्लीज़। जी बिल्कुलु। सभ खां पहिरीं आउं सम्झां थो त माहौलियाती तब्दीलियुनि खे सम्झण जे लाइ असां सभिनी खे एज़ अ नेशन उनखे सम्झण जे लाइ पंहिंजी आम ज़िंदगीअ में उनखे अवलियत ॾियणी पवंदी, त जीअं असीं हिकिड़ी त माहौलियाती तब्दीलियुनि खे सम्झी सघूं, ऐं उन खां पोइ जेका माहौलियाती तब्दीलियुनि सां जेका मवाफ़क़त जी तव्हां ॻाल्हि था कयो, त असीं जीअं त क्लाइमेट चेंज त आहे, उन जा इम्पैक्ट्स बि आहिनि, पर असां पंहिंजो पाण खे एज़ अ नेशन उन सां कीअं मवाफ़िक़ कयूं या एडेप्ट कयूं, जंहिंखे असीं एडेप्टेशन चऊं था, असीं उनखे कीअं एडेप्टिव ठाहियूं जो असां उन जी सॉल्यूशन जी तरफ़ अचो, कंक्लूजन जी तरफ़। जी जी जी। त उन जे लाइ आउं इहो सम्झां थो त
नेचर बेस्ड सॉल्यूशंस जेके आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन तमामु ज़रूरी आहे ऐं असीं इन क्लाइमेट चेंज जे इम्पैक्ट्स खे नेचर बेस्ड सॉल्यूशन जे थ्रू असीं एड्रेस करे सघूं था। जीअं कोट कंदुसि त असीं मिनिस्ट्री ऑफ क्लाइमेट चेंज सां गॾिजी करे हिकिड़ो प्रोजेक्ट कयूं पिया रिचार्ज पाकिस्तान जे नाले सां, जेको सॼे पूरे पाकिस्तान में नेशनल लेवल ते इहो प्रोजेक्ट हूंदो ऐं उन प्रोजेक्ट जो बुनियादी तौर ते मक़सदु इहो आहे त जेके असांजा जेके वेटलैंड्स आहिनि उन्हनि जी मैनेजमेंट कयूं थ्रू द नेचर बेस्ड सॉल्यूशन। वेरी इंपॉर्टेंट। सो नेचर बेस्ड सॉल्यूशन जो जेकी इंपॉर्टेंस आहे उनखे हाईलाइट थियणु खपे ऐं पॉलिसी लेवल ते गवर्नमेंट खे क्लाइमेट चेंज एडेप्टिव पॉलिसीज़ अपनाइण मतिलबु डिवाइस करणी पवंदियूं छो जो जेके पॉलिसी वेटलैंड मैनेजमेंट ऐं इफेक्टिव पॉलिसीज़। डॉक्टर साहब वेटलैंड्स इहो सवाल रहिजी वियो, वेटलैंड्स खे कंसाइज़ली जेको आहे डिस्क्राइब कजो त वेटलैंड्स आहिनि छा, इहे पाणी स्टोर या उनखे बचाइण जी सूरत जे हवाले सां कीअं मदद करे सघनि थियूं? वेटलैंड्स अहिड़ी जॻह आहे जिते पाणी रहे थो, जिन मिसाल आहे लेक्स आहे पंहिंजी लेक्स आहे या ॿी इन जे सिंध जे अंदरि ढंढ ऐं ढोरा जेका आहिनि उहो सॼा वेटलैंड्स आहिनि। ठीकु आहे, वेटलैंड्स जो जी तारीफ़ जेकी आहे उहो रामसार कन्वेंशन में बि डिस्कस थियल आहे त अहिड़ी जॻहियूं जिते पाणी जिते रहे थो ऐं साल जे हिकिड़े टाइम या सॼे साल पाणी रहे थो ऐं जी डेप्थ जेकी आहे 6 मीटर सां घटि हुजे मदद कीअं कंदो पाणी छा में मदद कंदो स्टोर थियण में? हा, पाणी स्टोर करण में मदद कए थी ऐं जेके पाणी जी सफ़ा करण में जे अंदरि बि ऐं इन जे अलावा जेका पंहिंजी बायोडाइवर्सिटी जे अंदरि इहे इलाही इन जो तमामु इन जो इम्पोर्टेंट रोल आहे वेटलैंड्स जो। अच्छा, आम शहरी वेटलैंड्स खे मैनेज करे सघनि था या इहो हुकूमत जे हथ में आहे? ये हुकूमत जे हथ में भी आहे। पाकिस्तान हिकिड़ो जेको आहे इंटरनेशनल ट्रीटी भी साइन कई आहे पाकिस्तानी गवर्नमेंट 1971 जे अंदरि रामसार ईरान जो शहर आहे रामसार, उनमें हिकिड़ो इंटरनेशनल एग्रीमेंट साइन थियो जेको भी इंटरनेशनल वेटलैंड्स आहिनि उनखे असांजी गवर्नमेंट पाबंद आहे उनखे बचाइण जे लाइ, उनजी हिफ़ाज़त जे लाइ, उनजी मैनेजमेंट जे लाइ गवर्नमेंट जेके आहे पाबंद आहे उन्हनि खे मैनेज करण जे लाइ। ठीक है, तो वो आहे पाकिस्तान में 19 वेटलैंड रामसार साइट्स भी हैं। रामसार साइट जेके हैं वो वॾे वेटलैंड साइट हैं जेके इंटरनेशनली इंपॉर्टेंट है। ॿिया वेटलैंड भी हैं, उनजे अलावा ॿिया भी वेटलैंड्स हैं। घरनि जे आसपास थी सघनि थी। मिसाल कराची शहर में 2-3 वेटलैंड्स आहिनि। मिसाल सफारी पार्क जे अंदरि हिकिड़ो वेटलैंड आहे या यानी वेटलैंड्स के सिंपली टर्म्स में जो नंढा ढंढ आहिनि। जी का बिल्कुल ओके, ठीक है। अच्छा नवीद साहब, आप क्या आखिरी कमेंट करना चाहेंगे? देखिए, सबसे पहले तो ये कि हमारा हुकूमत हो या आवाम, इनको इस मामले की हसासियत को समझना होगा कि हमारा जो क्लाइमेट चेंज इस तरह आ रहा है, आगे आने वाले सालों में हम किस हद तक जो है वो इसके नुकसान का हमें सामना करना पड़ेगा, हमें कितनी शिद्दत का सामना करना पड़ेगा। और सोल्यूशन इसका वही है कि पानी की तकसीम को मुनसिफाना बनाया जाए, इसको सियासत से पास किया जाए और सियासत नहीं की जाए, इफेक्टिव पॉलिसीज़ के साथ आना चाहिए। तो नाज़रीन, एक स्ट्रॉन्ग कलेक्टिव इंटर प्रोविंशियल एक्शन की सख्त ज़रूरत है इन वक्त पानी के मसले के सॉल्व करण जे लाइ। उन सां गॾोगॾु माहौलियाती तब्दीली के हवाले से भी तो इन ते भी एक स्ट्रॉन्ग एक्शन वरता वञनि, पॉलिसीज़ के इफेक्टिव कयो वञे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक पे वठूं, ब्रेक खां पोइ भी माहौलियात के हवाले से एक इंपॉर्टेंट सेगमेंट आहे।